शदीद गर्मीअ जी मौसम हुई। हलंदे हलंदे मूं हिक घर जे भरिसां हिकु वणु ॾिठो। मूं सोचियो त उन वण जे हेठां का झट थधो थियां ऐं सुख जो साहु खणां, पघर सुकाए पोइ अॻिते हलां। मां उते बीठो ई हुयुसि त उन घर मां हिकु शख़्स निकितो। हिन मूंखां पुछियो त पाणी पीअंदव? मूं कंध सां खणी हा कई। उहो माण्हू घर जो दर बंदि कंदे हलियो वियो। मूं सोचियो त केॾो न सुठो माण्हू आहे। हिन ज़ुल्म जी गर्मीअ में हू ॿियनि जी तकलीफ़ महसूसु करे थो। मूंखे उते बीठे 2 मिंट, 4 मिंट, 7 मिंट, आख़िर इंतज़ारु कंदे 10 मिंट गुज़री विया, पर को बि कोन ज़ाहिर थियो। ऐं मूं दिली दिलि में चयो, केॾो न कमीणो माण्हू हो। मूंखे आसरो ॾेई पाण वञी सुम्ही पियो। ओचितो घर जो दरवाज़ो खुलियो ऐं उहो माण्हू शर्मसार मुस्कुराहट सां बोतल गिलास खणी ॿाहिरि आयो। हुन चयो त गर्मी शदीद आहे, इन लाइ मूं सोचियो त सादे पाणीअ खां बहितर आहे त थाधल ठाहे खणी वञा, तंहिं करे एतिरी देरि थी वई। इहा ॻाल्हि ॿुधी मां वरी पंहिंजी सोच ते शर्मसार थियुसि। केॾो न सुठो माण्हू आहे, शाबाश हुजेसि। हिन दौर में बि अजनबीअ जी एतिरी इज़त कई अथई। हुन मूंखे हिकु गिलास थाधल जो भरे ॾिनो। मूं हिकु ढुक भरियो त थाधल सफ़ा फिकी हुई। मूं वरी दिलि में चयो त केॾो न बेवकूफ़ इंसानु आहे, थाधल बि ठाहिणु नथी अचेसि, सफ़ा फिकी खणी आयो आहे। मां इहो सोचे ई रहियो हुयुसि त हिन पंहिंजे खीसे मां हिकु पुड़ी कढी चयो त मूंखे ख़बर नाहे त तूं मिठो पीअंदे या न, सो मूं ही कुटियल मिसरी अलॻि सां आंदी आहे, जेतिरी मिठी पीअणु चाहियो ओतिरी विझोसि। मूंखे हिकु भेरो ॿीहर पंहिंजे ख़्यालनि खे तब्दील करणो पियो ऐं मां पंहिंजी सोच ते अंदरि ई अंदरि में ॾाढो शर्मसार थियुसि। यार, हीअ दुनिया एतिरी ख़राबु नाहे जेतिरी असां सोचूं था। असांजो दिमाग़ु हिन दुनिया में सुठे ऐं ख़राब जो फ़ैसिलो करे थो। जल्दबाज़ीअ में असांजो दिमाग़ु दुरुस्त फ़ैसिला नथो करे। इन करे ई असांजा तकिड़ा फ़ैसिला अक्सर असांखे शर्मसार कनि था। तंहिं करे कंहिंजे बारे में का तकिड़ी राय न ॾियो। वीडियो पसंदि आई आहे त शेयर ज़रूरु कजो। महिरबानी।